अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तली काजी में वलीकार और यासिर अहमद है। मुझे स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजज़ियाकार अली अली साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सुप्रीम कोर्ट में इमरान खान साहब जा 9 मई जा केसेस लॻल हुया बेल जे हवाले सां। बेल इमरान खान साहब जी थी वई। सरप्राइज़िंग भी लॻो आहे कुझु माण्हुनि खे जेको आहे उहो यूजुअल बि लॻो आहे। त वरी इवन नून लीग भी हिकिड़ी पर गवर्नमेंट चइजे त पाण हिकिड़ी परेशानी में बि उहो तरदीदूं कंदा हुआ। न बाबा कुझु न थींदो आहे, बेल सां कुझु बि न थींदो आहे, बरियत खपे। पर बैरिस्टर हुननि जा जेके सलमान सफदर साहब वकील आहिनि उहे चवनि था नाउ ओनली वन केस रिमेनिंग, अलकादर ट्रस्ट जंहिंमें सज़ा आयल आहे। जी हाँ, सो इमरान खान साहब जी हाणे जेल ऐं ॿाहिरि जे विच में ॿ रुकावटूं। हिकिड़ो अलकादर ट्रस्ट में अगरि इस्लामाबाद हाई कोर्ट जेको उनजा वकील बि चवनि पिया ऐं ख़ुदि संदसि भेण अलीमा ख़ान बि चए पई त हाणे असीं इस्लामाबाद हाई कोर्ट जो रुजू कंदासीं जीअं अलकादर ट्रस्ट में उनजी ज़मानत थी वञे। त हिकिड़ी रुकावट इहा आहे ख़ान जे ॿाहिरि अचण में। ॿी आहे त को ढगी चोरी या साइकिल चोरी या मुर्गी चोरी जो केस दाख़िल न थिए। ॿ रुकावटूं आहिनि। यानी ॿिए सां मुंहिंजी मुराद इहा आहे त अगरि मामलात हल न थियल आहिनि, ही जेको निकिरी ईंदो त को न को ॿियो सबबु अची वेंदो त माफ़ी अञा न वरिती अथनि, तंहिंजे करे अंदरि रहंदा। त ॻाल्हि इहा आहे त अगरि हिकिड़ी रूटीन हुन मामले में असां वटि अहिड़े जेके फ़ैसिला हूंदा आहिनि अदालतनि में, जेका असांजी तारीख़ भरी पई आहे कि रूटीन में कोन्ह थी वेंदो आहे। ज़ाहिर आहे हिन जे पोयां सो छा सम्झिजे त का बर्फ़ पिघिरिजे पई, किथे को लचक ॿिन्ही पासनि तां अचे पई, इहा इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे। इन ई ॾींहं ते जॾहिं ख़ान लाइ जी ज़मानत थिए थी सुप्रीम कोर्ट में, इन ई ॾींहं ते इतफ़ाक़ आहे त DGISPR फ़ौजी तर्जुमान बि जेको आहे इहा तरदीद कई, जेका हू सुहेल वड़ाइच जी ख़बर जो बार बार ज़िक्र थींदो ऐं कल्ह बि पाण चयो पिए त अगरि सुहेल वड़ाइच जी ख़बर ग़लति आहे त फैसल वावड़ा छो पियो तरदीदूं करे, हा, पर DGISPR तरदीद करे। अॼु DGISPR इहो ज़रूरी महसूसु कयो त हुनजी तरदीद करे त ब्रसल्स में फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब सुहेल वड़ाइच सां ॻाल्हाईंदे न PTI जो ज़िक्र कयो हो, न ई कंहिंखां माफ़ी वठण जो ज़िक्र कयो, इंटरव्यू ई न आहे, को गुफ़्तगू ई न थी। इंटरव्यू न आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन महिल इहो चवणु त माफ़ी असां ॻाल्हि ई न कई आहे, दैट मीन्स के हिन जा पर माज़ी में इहो ॻाल्हि ईंदी रही आहे। ॾिसो, माज़ी में इहा ॻाल्हि मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजे इदारनि जे तर्जुमाननि पारां ईंदी रही आहे त माफ़ी जेसि ताईं न घुरी वेंदी। हिन दफ़े फील्ड मार्शल न चयो चलो हाणे पाण तइ करे वठूं था, छाकाणि त फ़ौजी तर्जुमान तरदीद करे छॾी आहे। पर माज़ी में तर्जुमान इहे चवंदा रहिया आहिनि त जेसि ताईं 9 मई जी माफ़ी न घुरी वेंदी तेसि ताईं माफ़ न कयो वेंदो। पाण चयो हिकिड़ो चकर शायदि प्रेस कॉन्फ्रेंस में पाण बि। अच्छा, हाणे उहो पक न आहे, तंहिंजे करे आउं कोर्ट नथो कयां, यादि न पियो अचे मूंखे। एतिरो मूंखे पको यादि आहे कि सरकारी मौक़ुफ़ फील्ड मार्शल नथो चए, पर माज़ी में चयो वियो आहे। सो हाणे अगरि हिन ॻाल्हि खां ॻाल्हि हिते किथे विच में टुटी पई आहे 9 मई जी, त हू चवनि था त ग़लति थियो, हू चवनि था असीं मज़म्मत कयूं, PTI वारा चवनि था असीं मज़म्मत कयूं था, असांखां ग़लतियूं थियूं आहिनि, आईंदा अहिड़ो को वाक़ियो न थियणु खपे। त एसि ताईं हू लही आया PTI वारा, पहिरीं त ओन कनि पिया न, चई असां कयो ई कोन्हे, ॿियनि खे कयो आहे। ऐं माण्हुनि मुज़ाहिरो कयो, पहिरीं हिकिड़ो मौक़ुफ़ मुख़्तलिफ़ हो PTI जो, PTI बि लचक ॾेखारे एसि ताईं अची वई त असां मतिलबु ग़लति थियो आहे 9 मई ते, ऐं हिन जी जेका न थियणु खपे, क़ाबिले मज़म्मत आहे। ऐं शायदि ॿिए पासे कोई ख़्यालु अची वियो हुजे त भला एतिरी ॻाल्हि खे ई माफ़ी तसवुरु करे वठिजे, थी त सघे थो, आई एम नॉट सेइंग कि इहो थियो हूंदो। सो इन जो मतिलबु इहो आहे त पोइ किथे बर्फ़ पघिरिजी रही हूंदी। ऐं हीअ सभिनी खां हिकिड़ो मुनासिबु ऐं हिकिड़ो ॿिन्ही लाइ हिकिड़ी फेस सेविंग वारी सिचुएशन आहे त अगरि अदालतनि मां ज़मानतूं थींदी वञनि ख़ान जूं त ॻाल्हि खुटी पवंदी। ॾिसो, 9 मई माफ़ी हीअ सभु शयूं त मां तव्हांखे पहिरीं बि चवंदुसि त हीअ हिकिड़ी ज़िमनी ॻाल्हियूं आहिनि। असल ॻाल्हि ज़मान माज़ी न आहे हूंदी। जॾहिं ॿ धुरियुनि में ठाह थींदो आहे, चाहे उहे सियासी हुजनि गैर सियासी हुजनि, उनमें ठाह जो सबबु पावर पॉलिटिक्स में, पावर पॉलिटिक्स वरी आउं चवां पियो ज़ाती झेड़े में न, इक़्तिदारी सियासत में झेड़े जो निबेरो ज़मान माज़ी ते ॿुधल न हूंदो आहे, उहो ज़मान हाल ऐं ज़मान मुस्तक़बिल सां ॿधल हूंदो आहे। त हिते बि ॻाल्हि उहा ई हुई ऐं अॼु बि इहो सवालिया निशाना हूंदो त अगरि का बर्फ़ पिघिरिजे पई
त हीअ त सिर्फ़ु हिकिड़ी CBM आहे, ठीकु आहे, हुननि मज़म्मत करे छॾी 9 मई जी, हिननि चलो चलो ठीकु आहे, मज़म्मत ऐं माफ़ी खे ॻाल्हाए छॾियो अगरि, पर असुलु ॻाल्हि इहा ई हूंदी त ख़ान अॼु अगरि निकिरे थो त अॼु छा कंदो, यानी छा अॼु हुकूमत खे अॼु समरात फौरन हुकूमत खे डिस्टेबलाइज़ करण जी कोशिशि त न कंदो, हिन सिस्टम खे तस्लीम कंदो ऐं हिन में पोइ इंतज़ारु कंदो, सवाल आहे। ऐं ॿी मुस्तक़बिल में ख़ान चाहींदो हूंदो त इलेक्शन्स फेयर थियनि, या अगरि फेयर ऐं अनफेयर जी बहस न बि करे त हू इहो तय थी रहियो हूंदो त भला KP सां गॾु मूंखे फेडरल हुकूमत सां गॾु पंजाब हुकूमत बि मिले, हू चवंदा न बसि पंजाब हुकूमत न ॾींदासीं, पोइ फेडरल हुकूमत अधु ॾींदासीं, पोइ हीअ जेके बि हिन सतह जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, इहो ज़मानु मुस्तक़बिल आहे। अच्छा, ऐं केतिरो इंतज़ारु करिणो पवंदो, साल करिणो पवंदो, 2 साल करिणा पवंदा, हू चवंदा 3.5 साल कयो, 3 साल कयो, इहा हिकिड़ी बहस मुबाहिस आहे। अगरि किथे ॻाल्हियूं हलनि पियूं, मूंखे अञा बि सिर्फ़ु कल्ह मूं पाण डिस्कस कयो पिए त सिर्फ़ु जेके इंडिकेटर्स नज़र आया, हिकिड़ो इंडिकेटर कल्ह पाण खे बेसिक नज़र आयो जेको महमूद ख़ान अचकज़ई ऐं हिन जो सवाती जो सेनेट ऐं क़ौमी असेंबली में लीडर ऑफ अपोज़िशन बणिजण इमरान ख़ान पारां, इहो हिकिड़ो इंडिकेटर हो। अॼु ज़मानत थी आहे, हाणे ॾिसो अॻिते छा आहे। अचूं था पंहिंजे इरफान अली सीलो शहदादकोट मां। जी सीलो साहिबु छा चवणु चाहींदा? खां पहिरीं ख़ैर साहिब खे सलाम क़बूल कर। मुंहिंजो बि सवाल इन इशू सां रिलेटेड त सोहेल वड़ाइच जेका ॻाल्हि कई हुई ऐं उन खां पोइ जेका तरदीद अची वई आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि ते हू नाराज़, हाणे ईअं पंहिंजे लेखे त कोन दायरा एॾो वॾो साफ़ आहे, इन एॾी वॾी हाम हई हूंदी, ज़रूरु का ॻाल्हि थी हूंदी त हुन कई हुई। अच्छा, फैसल वावड़ा बि मुख़्तसिर कॾहिं कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि कंदो रहे थो, उन जे जेको आहे सो कॾहिं अहिड़ी क़िस्म जी का इदारे तरफ़ां का न आई आहे तरदीद, त इन वारे सां क़ाइद साहिबु छा चवंदो? ऐं ॿियो सर, राणा सनाउल्ला अॼु एक्सटेंशन वारे मामले ते जेको आहे सो चई छॾियो आहे त एक्सटेंशन वारो मामिलो ख़तमु थी चुको आहे आर्मी जी मुदत जेका आहे 5 साल, सो उहो क्लियर थी चुको आहे। अॼु रोज़ रोज़ नोटिफिकेशन पोइ खणियो असां, त इन वारे सां थोरो इहो ठीकु जावेद लाशारी मीरपुर माथुरमा। जी लाशारी साहब छा चवणु चाहींदा? सर, असांजो अली काजी साहब खां सुवालु आहे त सर, असां 2024 में सिंध पुलिस जे यूनिट डिस्ट्रिक्ट पुलिस कांस्टेबल में IBA ज़रिए टेस्ट पास कंदड़ वेटिंग उम्मीदवार आहियूं। गुज़िरियल 1 साल खां मुसलसल एहतिजाज कयूं पिया त असांखे ऑफर ऑर्डर ॾिनो वञे, पर सूबाई घरु जी साईं छा थियो? बसि साईं जी शायदि कॉल कटिजी। अच्छा, साईं ॾिसो, फैसल वावड़ा जी कुझु बि चवंदो रहे, उहो ज़ाहिरी तरह ते हिकिड़ो सिविलियन आहे, उनजी तरदीदूं केरु छो कंदो? हिते ॻाल्हि हुई त सोहेल वड़ाइच फील्ड मार्शल खे कोर्ट कयो, हुनखे मनसूब करे, कोर्ट एंड कोर्ट मनसूब करे ऐं उहो बयानु न लॻो, त ज़ाहिर उनजी तरदीद थिए थी। फैसल वावड़ा जी कॉल ऑफ फेल जी ज़िम्मेवार जेको आहे उहो फ़ौजी तर्जुमान छो उनजी तरदीद करे या तस्दीक करे, लेकिन तरदीद थी वई आहे। सोहेल वड़ाइच डेफिनेटली पुराणो उर्दू में चइबो आहे कोहना मश्क सहाफ़ी आहे, कीअं थियो आहे, ऐं पोइ असांजे सहाफ़ी बि कॾहिं कॾहिं जस्ट भले केतिरा ई सीनियर थी वञनि, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, धक थी वेंदा आहिनि। जीअं एज़ाज़ सईद खे ॿुधाए छॾियो त सदर ऐवान सदर ख़ाली थो थिए, दॿे छॾियो, पोइ बाद में तरदीदूं अची वयूं, त सो थी वेंदो आहे सहाफ़ियुनि सां इहो करे करे, हुन में को दानिस्ता मुंहिंजो न आहे ख़्याल को मामिलो हूंदो आहे। बहर ॿी ॻाल्हि साईं कई त राणा सना ॾिसो, हाणे एक्सटेंशन और नो एक्सटेंशन ही बि मुंहिंजे ख़्याल हिकिड़ी टेक्निकल गुफ़्तगू में फाथल आहिनि। बेस्ट वकील साहब खां बि इहो सवाल थियो, लॉ जा स्टेट मिनिस्टर हिन वक़्तु, उहे चवनि था त एक्सटेंशन त न आहे, पर मुद्दो 5 साल आहे, अगरि नोटिफिकेशन जी ज़रूरत पई त उहा बि अची वेंदी, माना रिवाइज़ नोटिफिकेशन। जेको मोटी ॻाल्हि वधीक त हुननि खे ख़बर हूंदी कानूनदारनि खे, मोटी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों दफ़ो आर्मी चीफ जी जेका मुक़ररी थींदी आहे, उहो हुन महिल कानून हो 3 सालनि जो, टेन्योर जेको हो 3 सालनि जो, त नोटिफिकेशन निकितो हूंदो, ज़ाहिर 3 सालनि जो निकितल हूंदो हींअर बि, पर हिन ई टेन्योर जे दौरान मुंहिंजे ख़्याल 6 महीना साल पहिरीं कानून पास करे हुन जेको मुद्दो हो आर्मी चीफ जो, उनखे 5 साल कयो वियो आहे। त हाणे हू जेको 3 सालनि जो मुद्दो आहे, उहो शायदि नवंबर में ख़तमु थिए थो, त हाणे सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि आहे त छाकाणि त हू त
कंटिन्यू कंदा 5 साल लाइ चीफ ई फील्ड मार्शल थियण खां पोइ मतिलबु हिन तरमीम खां पोइ हाणे जेको नोटिफिकेशन आहे उहो 3 सालनि जो निकितल आहे त मुंहिंजे ख़्याल हिकिड़ो ॿियो नोटिफिकेशन कढी छॾींदा टेक्निकल गुफ़्तगू आहे हिन में एतिरी मुंझारो त मुंहिंजे ख़्याल न हूंदो ऐं मुंझारो हूंदो बि त कानून मां असेंबली मां कराए वठिबो ठीकु बाक़ी साईं पुलिस जी वेटिंग लिस्ट में हासिल टीचर्स बि आहिनि हीअ बि अलाए छो हिननि खे वेटिंग लिस्ट में छो था विझनि ग़रीबनि खे आसरो ॾेई न सती आहे न ॾिसो तव्हांखे हिकिड़े माण्हुनि खे या त तव्हां ओतिरा ई पास कयो जेतिरनि खे तव्हांखे नौकिरी ॾियणी आहे हीअ तव्हां माना हुनजी पंहिंजी मथे खणी वञो जेको पासिंग मार्क्स आहिनि या छा बि आहे तव्हां माण्हू हिकिड़ो नौजवान लाइ त वॾो अज़ाब थी वञे थो त यार अलाह करे मिली वेंदी प्लैनिंग कंदो हूंदो कंहिंजो मङणो थी वियो हूंदो त भई शादी कंदासीं नौकिरी मिलण खां पोइ सोन न करणु खपे मुंहिंजे ख़्याल अच्छा ही ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते त इमरान ख़ान साहब जे हवाले सां बेल ऐं का CBM थिए थी नथी थिए चयो वञे थो बार बार त CBM थियणु खपे पोइ हाणे कोई हिनखे CBM तसवुरु करे न करे उहा ॿी ॻाल्हि आहे पर जेको अचकज़ई साहब खे नॉमिनेट थियो आहे उनखे कुझु माण्हू ख़बरूं इंट्रस्टिंग कनि था पिया त भई नेशनल डायलॉग जे लाइ क़ौमी डायलॉग जे लाइ अचकज़ई साहब खे टास्क ॾिनो वियो आहे ऐं अचकज़ई साहब खे ईअं चवनि था त ब्रिज किरदारु अदा कंदा बिटवीन नवाज़ ज़रदारी ऐं PTI या कान असां वटि एॾे झूने सियासतदाननि मां हाणे चंद आइटम बचिया आहिनि जंहिंमें महमूद ख़ान अचकज़ई बि हिकिड़ो आहे हाणे झूने सियासतदाननि जो हाणे अंग घटि बचियो आहे अच्छा तव्हां कॉलर अयाज़ मक्सी खैरपुर मां जी मक्सी साहब छा चवणु चाहींदा सर जेको आहे सो असां IBA 40+ वेटिंग कैंडिडेट पर आहियूं काफ़िले में शामिल आहियूं कराची खां असां निकिता हुआसीं हींअर असांजो काफ़िलो ख़ैरियत सां जेको आहे खैरपुर पुॻो आहे पर अञा ताईं असां सां गवर्नमेंट जे कंहिं बि नुमाइंदे कंहिं क़िस्म जी ॻाल्हि न कई आहे पर आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे भला सिंधी हुजणु असांजो ॾोह आहे सिंधू धरती तां असां जनमु वरितो आहे असांजो इहो ॾोह आहे पर असां हुकूमत जो माना असां कहिड़ो ॾोह कयो आहे माना असां सां हुकूमत ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे असां सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे पर आख़िर असांजो माना कसूर ठीकु आहे साईं असां खोड़ शयूं जेके आहिनि पॉलिसीज़ जा मुतासिरीन आहिनि हिन में ऐं ज़बान नसल जो त को तालुक़ु कोन हुजे ज़ाहिरी तरह नज़र नथो अचे लेकिन ज़ाहिर ऐं पहिरीं बि थोरी देरि पहिरीं बि मक्सी साहब अर्ज़ु करे वेठसि त ही वेटिंग जो छा मतिलबु आहे तव्हां हिकिड़े माण्हुनि खे मतिलबु CSS जा एग्ज़ाम्स थींदा आहिनि पोइ या त माण्हू फेल थींदा आहिनि या पास थी वेंदा आहिनि ॻाल्हि ख़तमु थी वेंदी आहे पोइ वरी ॿियो अटैम्प्ट कंदा आहिनि तव्हां विच में छो था टंगाए छॾियो माण्हुनि खे पॉलिसी ग़लति आहे न हाणे अगरि ईअं टंगाए वेठा आहियो त वीचारनि खे ॾियो नौकरियूं ॿिया नवां इंटरव्यू करण बदिरां हिननि खे ॾेई छॾियो जॉब्स पर अगरि पर आईंदा लाइ महिरबानी कयो जेतिरी तव्हां वटि वैकेंसीज़ आहिनि ओतिरा ई कैंडिडेट्स क्लियर कयो जीअं माण्हुनि खे आसरो ई न हुजे हा न रेशो रखी क्लियर कयो ताकी इंटरव्यू में वरी पोइ उहो रेशो सक्सेसफुली थी वञे अपनी बेटा हिते त को चकर ई न आहे न हिते त भरिजी वेंदी हिते त पंहिंजी ॻाल्हि हले पई त जी हा हाणे महमूद अचकज़ई साहब जी मूं चयो पियो त सीनियर सियासतदाननि मां हाणे एकड़ ॿेकड़ बचिया आहिनि उन मां हीउ ख़ान साहब बि हिकिड़ो आहे मियां नवाज़ शरीफ़ सां हिननि जी तमामु सुठो रैपो हूंदो कंहिं ज़माने में ॾाढी सुठी केमिस्ट्री हुई महमूद ख़ान अचकज़ई ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में तमामु घणी केमिस्ट्री हूंदी ज़रदारी साहब आहे पर नवाज़ शरीफ़ सां तमामु घणी हुई हाणे अगरि महमूद अचकज़ई नवाज़ शरीफ़ आसिफ़ ज़रदारी ऐं इमरान ख़ान जे विच में हिकिड़ो कंसेंसस क्रिएट करण जी कोशिशि जी जेका थ्योरी हले थी मूंखे तव्हां इहो सम्झायो त इहो कंसेंसस इतफ़ाक़ राय कहिड़ी ॻाल्हि ते थींदो मीसाक जमहूरियत जी माण्हू मिसाल ॾींदा आहिनि पर उन महिल ॾिसो नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर ॿई मुतासिरीन मुशर्रफ हुआ इस्टेब्लिशमेंट हुआ ऐं ॿई एग्ज़ाइल में हुआ एतिरा मुतासिरीन हुआ कि उहे जला वतन हुआ त हुननि हिकिड़ो इतफ़ाक़ राय करे वरितो छाकाणि ॿई मुतासिरीन हुआ हींअर आसिफ़ ज़रदारी साहब जहिड़ी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग उहे मुतासिरीन में त आहिनि कोन माज़ी में हुआ अच न आहिनि अच सिर्फ़ु मुतासिरीन में इमरान ख़ान आहे त इहो ठाक कीअं मुमकिन आहे हा अगरि ही इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी आहे हिन में त भई असां सां न ॻाल्हायो तव्हां पाण में ॻाल्हाए वठो जेको मूंखे हज़म ई नथी थिए हिन वक़्तु त कॾहिं बि न कंहिं वक़्त में बि कॾहिं न सवाइ इहे त ग़ैर मामूली सूरत जीअं मीसाक जमहूरियत महिल हुई ऐं उहो बि तव्हां ॾिसो त जीअं मीसाक जमहूरियत मोहतरमा वापसि आई ऐं मामलात हेठि मथे थिया त मीसाक जमहूरियत हिकिड़े पासे थी वियो
पोइ मरी डिक्लेरेशन थियो ज़रदारी साहब मोहतरमा जी शहादत खां पोइ मरी डिक्लेरेशन किथे हलियो। इहे ठा ऐं मिसाक विसाक कोन हलंदा आहिनि, मुफ़ादात जी गेम आहे। त हिन मुफ़ादात जी गेम में मूंखे अहिड़ी के हा हिकिड़ो अगरि नवाज़ शरीफ़ साहब बि परेशान आहे, ॾिसो इहो हिकिड़ो फैक्टर पाण रखी सघूं था ज़हन में, त अगरि उहो बि हिन सिचुएशन में ख़ुशि न आहे, परेशान सां मुराद नाख़ुशि आहे, ऐं उहो अगरि हिमताए थो महमूद ख़ान अचकज़ई जी मार्फत इमरान ख़ान सां ॻाल्हाइण जी, त उहो पोइ इस्टेब्लिशमेंट लाइ न वणंदी ॻाल्हि न वणंदी, ॻाल्हि पोइ हुनखे जीअं बि रोके सघंदा रोके वठंदा। न वणंदी ॻाल्हि। ऐं पोइ उन सूरत में ही जेको पोइ इस्टेब्लिशमेंट डायरेक्ट ख़ान सां मामलात करे वठंदी। ॾिसो जेको ख़ान इहे ख़ान हिकिड़ो सिर्फ़ु ॻाल्हि पूरी कयां पोइ तव्हां भले ॻाल्हाइजो। ख़ान जेको मुस्तक़िल रट लॻाई न त आउं सिविलियन सां न ॻाल्हाईंदुसि ऐं कर्ता धर्ता इस्टेब्लिशमेंट आया हुन सां ॻाल्हाईंदुसि, इहा ॻाल्हि टेक्निकली प्रैक्टिकली सही हुई। ज़मीनी हक़ीक़त आहे त बाबा इस्टेब्लिशमेंट ई सां ठात करे इमरान खे कुझु मिलंदो, न त न कुझु न मिलंदो, इहा ठीकु हुई टेक्निकली ॻाल्हि, लेकिन पॉलिटिकली ग़लति हुई। छाकाणि त इहे ॻाल्हियूं पाण में कबियूं इन करे आहिनि त को ॿियो तव्हां सां ॻाल्हाए यार ही पाण में ठही वियो आहे त पोइ त मसइलो थी पवंदो। पोइ जेके ॿई टई चारई धुरियूं ॻाल्हाए रहियूं हूंदियूं आहिनि, हुननि जी हिकिड़ो कनु सियासी टेबल डायलॉग ते हूंदो आहे, हिकिड़ो कनु ॿिए के फ़ोन ते हूंदो आहे, असांखे फ़ोन आयो न आयो। अच्छा ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो ज़हन में अचे थो ज़रा जितां चयो त हिन वक़्तु न पीपल्स पार्टी न ज़रदारी साहब मुतासिर, न नून लीग या नवाज़ शरीफ़ एज़ अ पर्सनल हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी एज़ अ न नून लीग न पार्टी। पर जेके ख़्वाहिशात आहिनि जीअं 27 अमेंडमेंट, जीअं रोल, जीअं डिविजन्स खे सूबा, अगरि इहे ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि थियूं त पोइ सभु मुतासिर ईंदियूं न, पोइ त वरी पोइ त सिस्टम में ई थोरो ॾचो पैदार शुरू थी वेंदो, पोइ त ख़र्चा इहे बि वधी वेंदा। त जहिड़े क़िस्म जी कूज़ीनेस बिटवीन वेस्टर्न कंट्रीज़ या अमेरिका चइजे त जहिड़े क़िस्म जी असांजी क्लोज़नेस थी वई आहे, जेको वॉशिंगटन पोस्ट बि लिखे थो पियो दैट्स नॉट जस्ट काउंटर टेररिज़म, उहो बियॉन्ड आहे काउंटर टेररिज़म खां बि, पोइ त मसइला त हिननि खे थींदा। ॾिसो पोइ सभिनी खे थींदा। 27वीं आइनी तरमीम जेको मुबैना तौर ते चई पई वञे, ई सूबा वूबा त ॻाल्हि ई अञा ॿी ॻाल्हि कयो पिया, उनमें त सॼे मुल्क खे माण्हुनि खे मसइलो थी पियो। ठीकु आहे, अगरि आइनी तरमीम रोल बैक थी त उन ते मसइला थींदा, पर 27वीं आइनी तरमीम ते त पोइ सभिनी जा मसइला थी पवंदा, पोइ त सभिनी खे फ़ारिग करिणो हूंदो। ऐं अगरि अहिड़ो बि कोई सोच आहे जेका हाणे डिले थी वई आहे, चवनि था डिसंबर ताईं, साफ़ चवनि था हाणे फ़िलहाल 27 अमेंडमेंट फ़िलहाल डिले आहे। छो जो इसाक डार साहब बि क्लियर जॾहिं चयो त इनखे बि ॾाढो इंट्रस्टिंग चवनि था त भई इसाक डार साहब नवाज़ शरीफ़ साहब जी ॾंड लंघिश ॻाल्हाई आहे, जॾहिं हू चवनि था त मुल्क सही थो हले, 27 अमेंडमेंट जी ज़रूरत छा आहे। ॻाल्हि उहा ई आहे न, त हू इहो ई चवणु चाहिनि था ऐं हाणे अंग अखर बि ॾियनि था त बाबा असां फेडरल गवर्नमेंट जी जेका इनकम आहे उहा वधाए छॾी आहे, हीअ कयो। परेशानी त इहा हुई न, NFC अवॉर्ड जी परेशानी आई त सभु सूबा खणी वेंदा त असां लाइ वफ़ाक़ में छा बचे थो, त वफ़ाक़ पंहिंजी बकौल चवण जी हद ताईं पंहिंजी जेका आमदनी वधाई आहे, त हू इहो ई चवणु चाहिनि पिया त न छेड़ियो हिन स्टेटस को खे। ऐं वाक़ई में अगरि पिंडोरा बॉक्स वरी खोलियो NFC जो या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो या सूबनि जी जोग्राफ़ी सां हथ चुराइण जी कोशिशि थी, त हिकिड़ो वॾो ममड़ मची वेंदो। ऐं पोइ त ज़ाहिर सभिनी खे ई साइड ते करिणो पवंदो, ऐं उहो हाणे न सभिनी खे साइड ते करण खां पोइ मतिलबु कीअं हलंदो दुनिया कोन ज़ाहिर आहे मुशरफ वारो दौरु न आहे मेजर पॉलिटिकल फोर्सिस खे तव्हां हिकिड़े पासे करे, छाकाणि उहो मियां नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर साहिबा जी हिक ॿिए जे पोयां 4-4 हुकूमतूं अची चुकियूं हुयूं। माण्हू सम वॉट परसेप्शन जी हद ताईं ॿिन्ही मां बेज़ार हुआ, परसेप्शन जी हद ताईं। त मुशरफ साहिबु ॿाहिरि निकितो ऐं चयो त आउं हिकिड़ो थर्ड ऑप्शन आहियां, यानी मिलिट्री एज़ अ थर्ड ऑप्शन साम्हूं हुन महिल आई। ऐं माण्हुनि अच्छा ख़ुदि मियां नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर विच में एतिरो इख़्तिलाफ़ हो जो शुरू में पीपल्स पार्टी वारा मिठाइयूं पिया विराईंदा नवाज़ मुशरफ जे अचण ते। त अॼु उहा सूरत हाल न आहे। अनवर ख़ालिद सुमरो सेवण मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम कारी साहब ऐं यासिर साहब। जी अलीकार इहो यासिर साहब, काज़ी साहब खां हिकु अॼु ओपिनियन वठिणो त जेको आहे हेड आहे पंजाब ग्रुप ऑफ कॉलेज जो
मियां आमिर महमूद साहब जेको दुनिया टीवीअ जो को हेड आहे, कुझु ॾींहं पहिरीं को किताब वग़ैरह को लॉन्च कयो हुई पाकिस्तान जे नाले सां, त अॼु वरी उन को सेमिनार वग़ैरह को रखियो हुई, माना 1947 खां वठी 2025 ताईं उन में सोल्यूशन्स बि ॾिना अथसि। ऐं ॿी ॻाल्हि त उन में इहो बि चयो अथसि त हिननि खे मज़ीद 12 या एतिरा के सूबा कया वञनि त उन्हनि जो सोल्यूशन निकिरी थो सघे। त हाणे उन में इहो बि अॼु बि स्टेटमेंट ॾिनल हुई त माना हिकिड़ो कराचीअ जो बि जेको सूबो आहे उहो अलॻि कयो वञे। ठीकु आहे, हाणे काई साहिब खां इहो ओपिनियन पुछिणो त मियां साहिब त पंहिंजी जॻह ते आहे, काज़ी साहिब वारनि जो माशाल्लाह इन में सुठो रोल रहियो आहे सहाफ़त में। पुराणो जीअं पुराणो हिकिड़ो अबंदा ॾियण खां वठी सोल्यूशन हूंदा आहिनि जेको कैरियर ते जेको सिंधी सहाफ़त में साईं जो माशाल्लाह इन जो आहे। त मां छा था सम्झो त इन में इहो पुछिणो त जेकॾहिं इन जो के सोल्यूशन्स बि निकिरंदा या अॻिते हली इन किताब जे वजह सां के फॉल्ट लाइन निकिरंदा या को असांजे मुल्क में अञा बहितरी वधण जा के चांसिस आहिनि, इहो सर पुछिणो हो। महिरबानी। कहिड़ी किताब सां कीअं बहितरी थींदी, छा छा पिया चवनि सूबा? हा के साईं चवंदा आहिनि जिन ॻाल्हि खे उन्हनि किताब लिखियो आहे ऐं उन किताब में अंदरि जेको आहे उन में किताब लिखियो अथई, उन में किताब में अंदरि उन जेको आहे उहो इहे पंहिंजा बयानु कया आहिनि त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। ऐं उनखे हिकिड़ो मसइलो जेको आहे उहो सूबनि खे माना हल सोल्यूशन ॿुधायो अथई। हिकिड़ो त सूबा वधाया वञनि, 12 सूबा 13 सूबा कया वञनि, जंहिंमें कराची सूबो कयो वञे। साईं ॾिसो सुब्रो साहिबु, ॻाल्हि इहा आहे त केर बि किथे बि वेही कहिड़ो बि बोर्ड हारे छॾे, ऐं मूंखे ख़बर ई न आहे, मां किताब पढ़ियो बि कोन्हे, छो पढ़िजे, मतिलबु कुझु सेंस बि न आहे, मतिलबु मूंखे उन रेलेवेंस जेको माण्हू बि सिचुएशन खे रियलिटी बदिरां टेक्निकल बेसिस हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव ऐं टेक्निकल बुनियादनि ते ठीकु करण जी कोशिशि जे सोल्यूशन्स ॾिए थो न, इहो असां वटि 80 साल थी विया आहिनि तक़रीबन। असां वटि अलाए छा छा न थियो, 1 यूनिट थियो, BD थियो, अलाए छा सदारती निज़ाम आया, इहे अजाई ॻाल्हियूं आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी जेका हिस्टोरिकल वहदतूं आहिनि, तव्हां सिर्फ़ु बसि ज़िद आहे त इनखे टोड़णो आहे, कीअं तव्हां टोड़े छॾींदो? हीअ जेको चवनि था त आइन में सूबनि जी हदनि जी हेर फेर जो सिर्फ़ु ज़िक्र थियल आहे, ऐं बार बार चवां थो जंहिं क्लॉज़ खे आइन में शिक जो ज़िक्र कनि था उनमें नए सूबे जो तस्वर ई कोन्हे। अलाए कीअं ॻाल्हियूं था कनि, 12 ठाहे छॾियो, 50 ठाहे छॾियो, बसि केक आहे कटे छॾियो। सो हिकिड़ी ॾिसो मतिलबु अॼु कराची जो मसइलो आहे, अॼु हैदराबाद जो मसइलो आहे। हाणे कराची वधीक फोकस थिए थो, वॾो शहर आहे, वॾी आबादी आहे, त वॾा मीडिया खे बि सॼी दिलचस्पी हिते थी वञे, सभु शइ। हैदराबाद जो हाल हली ॾिसो त पोइ छा जो हल इहो आहे त सूबो ठाहे छॾे, हैदराबाद खे बि पोइ हीउ बुनेर जे जेको सॼो ॿुॾो या चकवाल ॿुॾो, अचो चकवाल खे हिकिड़ो सूबो ठाहे छॾियो। नकल मकानी शुरू थी वई आहे बावलपुर जी तरफ़, सैलाब जी सूरत हाल। ठीकु आहे, अचो बावलपुर खे हिकिड़ो सूबो ठाहे छॾियो, उहो त आहे बि ऑप्शन, ॻाल्हि थींदी आहे पुराणी त बावलपुर रियासत खे सूबो ठाहे। भई ॻाल्हि इहा आहे त इहा कहिड़ी लॉजिक आहे, इहा कहिड़ी लॉजिक आहे? तव्हां कॉलर वठो, पोइ ते ॻाल्हायूं था। नसीब बुगियो मोरोमा जी। बुगे साहब छा चवणु चाहींदा? यासिर साहब, हाणे मुंहिंजो इहो ई सुवाल हो सूबनि बाबति, जेको आमिर चौधरी आहे उन जेको आहे सोचो छॾियो आहे, त सोचो इहो छॾियो अथसि त कराची ऐं हैदराबाद खे मिलाए हिकिड़ो सूबो सिंध खे ॿिन्ही हिसनि में विरायो अथसि, ऐं बाक़ी जेके बि ज़िला आहिनि मिलाए सखर हेडक्वाटर थींदो असांजो, वरी गादीअ जो शहर हा, हिकिड़ो कराची थींदो, ॿियो वरी सखर थींदो। हाणे हिनजी पीउ बादशाही आहे। वरी पंजाब खे 5-6 में जेके पंजाब में अॼु गाड़ियूं मिलियूं अथसि, या जेके विलागर जेका हिन सां कई आहे, ऐं अहिड़ो ई चइनि हिसनि में बलोचिस्तान खे विरायो अथसि, दवादर में वञी कयो अथसि, कोयटा में थींदो, जाफराबाद में थींदो हेडक्वाटर, अहिड़े क़िस्म जी ॿिन्ही हिसनि में विरायो अथसि। ठीकु आहे साईं। साईं उहो केक कथा आयो अथसि, कटे पियो ऐं यासिर साहब जो तालुक लाड़काणे सां, यासिर साहब खे एतिराज़ थियो त भई सखर खे छो, लाड़काणे खे छो न? सवाल थी सघनि था न, ईअं त दादू खे छो न, दादू खे छो, ईअं सवाल थी सघनि था, छो न? नॉनसेंस गुफ़्तगू आहे, नॉनसेंस। त छा वेही मथो हणिजे? ॾिसो, मां उहा ॻाल्हि उन ॻाल्हि खे थोरो अञा एक्सप्लेन कयां। मिसाल हैदराबाद आहे, कराची आहे, इशू इज़ गवर्नेंस।
लाहौर हुजे, गुजरावाला हुजे, चकवाल हुजे, इशू इज़ ऑफ गवर्नेंस। अगरि गवर्नेंस ठीक ना आहे त सूबो ठही बि गवर्नेंस कीअं ठीक थी? हाणे चइजे त न सही, पोइ सॼी तवजो हुते हूंदी। छा मतिलबु आहे? तव्हां वटि कराची में मेयर आहे, KMC आहे, तव्हां वटि DHA जेतिरी हेॾी वॾी जेका हिकिड़ी अथॉरिटी आहे, केतिरी अथॉरिटीज़ ॿियूं आहिनि, 12 ज़ोन्स आहिनि। 12 ज़ोन्स। त इहो छा अगरि मतिलबु नॉनसेंस ॻाल्हि जेकी थिए थी, सूबो थी वेंदो त पोइ उहो चीफ मिनिस्टर हल करे वठंदो, घिटियूं नालियूं साफ़ कराईंदो। पोइ ॿुधे कंहिं हुन महिल बि जेका लोकल बॉडीज़ हूंदी हुन प्रोविंस जी, या हुते जेका लोकल गवर्नमेंट जो इदारो हूंदो उहो कंदो न। छा हिकिड़ी बसि हिकिड़ी हवाई ऐं हिकिड़ी तूफ़ानी गुफ़्तगू शुरू थी वञे थी जंहिंजो न सिर न पेर। ऐं आउं इहो सम्झां थो त हिन में आई पोइ इन खे इथनिक लाइन्स ते विरहाइणु नॉनसेंस ॻाल्हियूं, माना माण्हुनि खे ठहणु न ॾियणो आहे पाण में। ऐं गवर्नेंस सो ही जेको अहिड़ी शोशा हुजनि था या अहिड़ी शयूं हुजनि थियूं, अॼु DG ISPR वरी उहा ॻाल्हि वरजाई आहे त बैड गवर्नेंस जे करे, ख़राबु हुकुमरानी जे करे जेके छा जेको क्रिएट थिए थो, असांजा जवान जेके आहिनि उहे रत सां भरनि था, उहो जेको वैक्यूम क्रिएट या जॻह क्रिएट थिए थी उनखे असांजा जवान पोइ रत सां भरीनि था। ॻाल्हि इहा आहे त हू त शायदि सिर्फ़ु टेररिज़म जे हवाले सां शायदि DG ISPR, पर ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि तव्हां हर लिहाज़ सां तव्हां फिट ॾिसो। बलूचिस्तान मंझे छो नथो थिए त गवर्नेंस ख़राबु हुई ऐं अॼु आहे, नथो मञे वञे, अञा बि नथो मञे वञे। सॼे मुल्क में मञियो छो नथो वञे त गवर्नेंस ख़राबु आहे? अच्छा, गवर्नेंस ख़राबु हुजे थी त ज़रूरी न आहे त हुन मां फ़ौरन दहशतगर्दी फुटी अचे। जॾहिं गवर्नेंस ख़राबु आहे त पोइ हीअ जेका मंशियात फ़रोशी आहे, हिकिड़ी माफ़ियाज़ क्रिएट थियनि पियूं, माण्हुनि में फ्रस्ट्रेशन वधे पई, पुलिस जे करे, इलाज न हुजण जे करे, महांगाई, हीअ सभु शयूं बैड गवर्नेंस जे करे जेके वधनि पियूं, हीअ अॼु न सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता हिन मां बि पहिरीं क्राइम जनम वठे थो जेको आहे सिंध जे अंदरि या सॼे मुल्क जे अंदरि। पोइ हिन क्राइम खे पोइ को न को अची, जॾहिं हिकिड़ी फ्रस्ट्रेशन यूथ में हुजे थी, पोइ को फॉरेन फोर्स या का ॿी शइ अची हुनखे कैपिटलाइज़ करे थी। त गवर्नेंस सुधारण बदिरां हिन जा हिकिड़ा क्विक सोल्यूशन्स ॾियणु, हीअं सूबो ठाहे छॾियो, पोइ हितां केक आहे, हितां फलाणे कटे वठो, ढिमकाड़ करे, दिमाग़ु ख़राबु आहे। छा इन जो त मक़सदु सिर्फ़ु सभिनी खे ख़बर आहे त इट्स टू कंट्रोल हासिलु करण लाइ बेसिकली छा जी सूबाई ख़ुदि मुख़्तारी ऐं सभु छा वरी पोइ अरबरू। ॾिस वक़्तु लोकपा जी हिकिड़ी ॿी अॼु इंट्रस्टिंग, कल्ह खां बल्कि हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि थी जो जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर साहब, ॿई सीनियर जजिस आहिनि, चीफ जस्टिस जा बि सीनियर आहिनि, उहे ख़ामोश हुआ काफ़ी टाइम खां रहिया आहिनि। पोइ अॼु वरी कल्ह उन्हनि हिकिड़ो वरी ख़त पब्लिक कयो, ऐं पब्लिक त माना उन सिर्फ़ु हल्को फुल्को मतन कयो, टोटली न कयो, जंहिंमें उन्हनि इंडिकेशन ॾिनी त भई जेको चीफ जस्टिस साहब पाण पारां जुडिशियल कमीशन में फ़ैसिलो वरितो आहे त 26 अमेंडमेंट खे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ॿुधंदी, उहो फ़ैसिलो इलीगल आहे। छो जो असां पहिरियां सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी में डेट बि ॿुधाई आहे, उन्हनि चयो आहे त उन में असां इहो फ़ैसिलो करे चुका आहियूं त फुल कोर्ट जे साम्हूं ईंदी आहे। छा जस्टिस मंसूर अली शाह साहब ऐं जस्टिस मुनीब अख्तर साहब उहे पंहिंजे टेन्योर जे हिसाब सां सीनियर आहिनि, जस्टिस चीफ जस्टिस यहिया आफ़रीदी खां। हू हाणे मुसलसल ख़त लिखनि पिया ऐं इहो चवनि त इहो फ़ैसिलो इलीगल आहे। हाणे जज साहिबान पाण में हिक ॿिए खे जवाबु ॾेई वठंदा, लेकिन हिकिड़ो सभिनी वटि हिकिड़ो सुवाल त उभिरे थो त 26 आइनी तरमीम मां ई जनम वरितो आहे कॉन्स्टिट्यूशनल बेंच, आइनी बेंच। हाणे उहो ई आइनी बेंच अगरि खेसि वजूद ॾींदड़ तरमीम खे ॿुधंदा त बसि पोइ त ठीकु आहे। अॼु पाकिस्तान सां ॾाढो डार साहब सां मुलाक़ात थी आहे, चाइना वाइना जी, होॾां लेटर्स होॾां इहे अचनि था पिया त पाकिस्तान सां वरी शराकतदारी खपे अमेरिका खे, लॉन्ग टर्म ॾिसे थो पियो अमेरिका जी ख़बरूं वञनि थी पियूं, मिनरल्स में, टेक्नोलॉजी में, सभिनी में। हेॾा चाइना बि जेको आहे उहो चए थो त असां लॉन्ग टर्म इतिहादी आहे असांजो पाकिस्तान, ऐं असां पाकिस्तान में CPEC 2 वधाइण वञूं था पिया, शराकतदारी अफ़गानिस्तान खे बि खणी अचूं था पिया। अफ़गानिस्तान कल्ह चयो त असां यकीन दयानी करायूं था त असांजी टेररिज़म लाइ इस्तेमालु न थींदी। उन खां हिकु ॾींहुं पहिरियों फॉरेन मिनिस्टर इंडिया बि वियल हुया चाइना जा। इहे सभु अगरि ॻाल्हियूं मिलाए ॾिसंदा, अॼु त डार साहब ईअं चाइनीज़ अलाए कंदा न आहिनि, पर ईअं हथु पकिड़े पाण ॾे छिके वरी ईअं पुठी ते हथु रखियो आहे। इंट्रस्टिंग। बिल्कुलु डिप्लोमेटिकली चाइनीज़ ईअं हथु पेर ईअं कोन कंदा आहिनि, भाकरूं पाइण ऐं छिकणु पाइण ॾेई बॉडी लैंग्वेज जेका हुई
इट शोज़ के ही वधीक कॉर्डियल ऐं वधीक कोज़ीनस पंहिंजी हिकिड़ी विझड़ाइप ॾेखारण जी हुई चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर पारां वैंग मिस्टर वैंग सो उहो जीअं सागदार पाण हैरान पियो थिए त अच्छा मूंखे पिया कयो सो हींअर हिकिड़ी जेका ख़िते जी चेंज थींदड़ डायनेमिक्स आहिनि त अगरि अमेरिका पाकिस्तान जे वेझो वञे अचे पियो जेको ज़ाहिर आहे प्रेसिडेंट ट्रंप जी फैमिली जो आहे माण्हू जेको क्रिप्टो करेंसी में आहे हू जेको विटकॉफ जेको ख़ासि विटकॉफ जो पुटु जेको आहे उहो रेयर मिनरल वारी हुन में आहे कंपनी में आहे उहो बि ॼाण अचण वारो आहे त यानी हाणे वाइट हाउस जेको आहे उहो जी फैमिली जा इंट्रस्ट पाकिस्तान में क्रिएट थियनि पिया चाहे क्रिप्टो करेंसी हुजे या रेयर मिनरल वारो मामिलो जी ट्रंप फैमिली एंड विटकॉफ वाइट हाउस ऐं चवां पियो जनरली या कैपिटल हिल चयूं त उहो विझड़ाइप थिए पई हाणे उनखे ॾिसी पाकिस्तान ज़ाहिर वधीक एफर्ट करे रहियो हूंदो त चाइना खे बि इहो महसूसु न थिए त असीं चाइना मां को हथु कढूं पिया चाइना ॾे इंडिया वधे पियो जेको असांजो हरीफ़ आहे अमेरिका चाइना जो हरीफ़ आहे असां जॾहिं इंडिया चाइना ॾे वधे पियो त चाइना खे इहो अहसासु हूंदो त पाकिस्तान खे किथे इहो महसूसु न थिए त असीं हुन मां हथु कढूं पिया लेकिन हिन सॼी हुन में ज़ाहिरी तरह त पाकिस्तान खे फ़ाइदो पियो थिए त अगरि हू हिकिड़े ई वक़्त में हिकिड़ी ॿांह अमेरिका जे हथ में ॾिए ऐं हिकिड़ी ॿांह चाइना जे हथ में ॾिए त ठीकु रहे थो ऐं इंडिया जेको हुनजो हिकिड़ो असांजो हिकिड़ो कन्वेंशनल मुखालिफ़ आहे उहो अगरि वञे बि पियो चाइना ॾे ऐं चाइना हुनखे रुगो हाणे ॾिसूं चाइना केतिरी वेझड़ाइप इंडिया सां हाणे मोदी पहुचे हुते सेप्टेंबर में वञे पियो त हिन सॼे हुन में बाय एंड लार्ज जेको नुक़सानु थींदो उहो अमेरिका खे थींदो ऐं चाइना हिन मां बेनिफिशरी आहे एज़ अ प्रपो जॾहिं अमेरिका खे बि इहो रियलाइज़ थींदो त एतिरो क्लोज़नेस या कुझु अगरि चाइना सां वधे थी पई ॻाल्हि इवन इन टर्म्स ऑफ अफगानिस्तान बिकॉज CPEC 2 जी जॾहिं हमेशह ॻाल्हि थी आहे त हुन में अफगानिस्तान सिर्फ़ु ओनली न आहे चाइना अक्सर बेशतर मिसाल ईरान जो बि ॾेई चुको आहे त ईरान खे बि असां हिन में शामिलु कंदा इहे मामला वरी पोइ अमेरिका खे थोरा ज़रा हिन टाइम ते त ॾुखिया लॻंदा छॾियो कल्ह ई ईरान चयो त असां हिकिड़े न्यूक्लियर फैसिलिटी में पंहिंजो तेल वापसि बहाल करणु वञूं था पिया त असां चाहियूं था त इंटरनेशनल एजेंसी वारा माण्हू इंस्पेक्टर वापसि अचनि असां ईअं नथा चाहियूं त असां दुनिया जी कम्यूनिटी खां अलॻि थी करे इहो कमु कयूं त ईरान त बीहे नथो पंहिंजी हुन ते जेको ट्रंप चाहे थो त उहो न करे बीज बि न साईं ॾिसो न ॻाल्हि उहा ई आहे त अगरि जीअं जीअं जिन मुल्कनि में चाइना जो फिनेंशियल स्टेक वधंदो वेंदो ज़ाहिर पोइ हुनजे डिफेंस जे मामलनि खे बि चाइना उनखे मतिलबु ओन कंदो अमेरिका बि ईअं ई कयो ईअं कंदो आयो आहे शुरू खां वठी ख़ुदि जेको यूक्रेन जी वॉर बि इन ई मामले ते आहे न त अगरि नेटो हुनखे ओन करे वठे त पोइ त माना रशिया लाइ सदाईं लाइ मसइलो थी पियो न त ही चाइना हिकिड़ी मतिलबु पहिरीं आस्तगी सां हाणे तेज़ी सां हिन सॼे ख़िते खे पंहिंजे ई हुनमें बेसिक हुनजो इशू हो इंडिया सां उहो सेटल थियणु वञे पियो बिकॉज़ ऑफ ट्रंप पॉलिसीज़ त पोइ रहिजी छा वेंदो अमेरिका खे हिन ख़िते लाइ पाकिस्तान में भले हथु विझो वेठो हुजे पाकिस्तान चाइना मां हथु कढी अमेरिका सां गॾु कोन बीहंदो पोइ असां वटि एक्सप्लॉइटेशन न थींदी सियासी असां हुनजो छा असां माण्हुनि खे छा फ़ाइदो थींदो उहो त कॾहिं बि न थियो आहे असां अमेरिका जा डार्लिंग बि हुआसीं ज़ियाउल जे ज़माने में या मुशर्रफ जे ज़माने में त हिते माण्हुनि खे छा मिलियो इहो त वरी पोइ हिकिड़ो अलॻि अलमियो आहे न हुन सां आलमी दुनिया त ॿधल कोन्हे न पर सभु असां वटि जेका अमेरिका जी जेका आदत आहे तव्हां ॻाल्हि करे मां चयो अमेरिका जी जेका आदत आहे त असांजी जेका सियासत में एक्सप्लॉइटेशन कंदो आहे चाइना जी त आदत न आहे पर हींअर करे त सघे थो पाण वटि पुल आउट करण लाइ अमेरिका अञा बि ज़ाहिर इन्फ्लुएंस त रखे थो असांजे पावर सर्कल्स ते कॉरिडोर्स ते लेकिन ॾिसो एतिरो जल्दी असां जेको अमेरिका असां सां भाकरूं पाए पियो ही इन ते एतिरो एक्साइटेड पाकिस्तान मुंहिंजे ख़्याल न थी रहियो हूंदो जेको मथे हल्का हूंदा उमेदु आहे त न थी रहियो हूंदो छाकाणि त हीउ हिकिड़ो रिएक्शनरी मोड आहे ट्रंप जो इंडिया जे रिएक्शन में इहो करे पियो हुनखे को लगाव न आहे पाकिस्तान सां इहो सभिनी खे ख़बर आहे हुन पुराणा रमाइक सभु कुझु क्लियर आहे भई साहिबु हिन यूक्रेन वारे मामले में ॼण माना ही हिकिड़ी सॉर्ट ऑफ महसूसु थो थिए ॼण इसराइल खे ॼण फ्री हैंड ॾिनो वियो आहे त जेसिताईं यूक्रेन में सॼो यूरोप बिज़ी लॻो पियो आहे सभु कुझु बिज़ी लॻो पियो आहे इसराइल
पंहिंजा कम कंदो थो वञे। न उहो बिज़ी न बि हुजे, उनखे इज़राइल खे कंहिंजी बि परवाह कोन्हे। हू हिकिड़ो नए दौर जो हिटलर आहे, हिटलर खे परवाह न हुई, पोइ जेसिताईं कुझु थियो न। हिते अमेरिकाउनि सां गॾु आहे, वेस्ट बि बसि सिर्फ़ु मज़म्मती ठाराह ऐं हाणे सेप्टेम्बर में स्टेटहुड जी ॻाल्हि कंदा, पर उन सां ठाराह पास करण सां छा थींदो? पर स्टेटहुड मञींदा? न मञे इज़राइल न मञंदो, इज़राइल न मञींदो ज़ाहिर हितनि याहू जेसिताईं आहे कोन थींदो। एग्ज़ैक्टली। पर हिते पाण वटि बि ही जेको सिचुएशन पाणी जी हाणे अॼु बाक़ी कराची में त जेतिरी ख़ासि न थी आहे, पर इंटीरियर सिंध में त अॼु बि मुख़्तलिफ़ शहरनि में थिए पई। असां वटि समां उन्हनि जो को ज़िक्र फ़िक्र नथो थिए त गवर्नमेंट को हुननि जे बारे में ॿुधाए त किथां पाणी निकिरी वियो, किथां न निकितो। एतिरा सारा तर्जुमान आहिनि सिंध सरकार जा, इलाही सारा आहिनि, मुंहिंजे ख़्याल 20-25 तर्जुमान आहिनि, अलाए डज़न खनि अथनि, 2 डज़न खनि। त उहे हिकिड़े शहर जी ब्रीफिंग त ॾियनि न, त छा पियो थिए हुते। असीं कराची में बि शारा फैसल खां शुरू करे शारा फैसल ते ख़तमु त नथा करे सघूं। ठीकु आहे, पाणी निकितो आहे, हिन दफ़े घटि में घटि इहो थियो आहे, पर मेयर साहब त चयो, CM बि चयो, कल्ह मेयर बि चयो त 40 मिलीमीटर खां मथे असीं ॿधल कोन आहियूं, पाणी ईंदो त उहो त नुक़सानु कंदो। माना पोइ तव्हां ऐं असीं सॼो कराची नथा खोटे सघूं जो इनखे असीं 100 मिलीमीटर लाइ बंदोबस्तु कयूं। हा, पोइ चवनि था त हाई टाइड्स हूंदा आहिनि 14 तारीख़ ते, पोइ हिन करे समुंड पाणी नथो खणे। ठीकु आहे, सो लेकिन हू बाक़ी सिंध बि त इंटीरियर सिंध बि त सिंध जो ई हिसो आहे न, मुंहिंजे ख़्याल आहे उनजी बि त वज़ाहत करणु खपे त उते छा पियो थिए, ऐं हिन सॼे मौसम में ॿिया कहिड़ा माण्हुनि खे फसलूं माण्हुनि जूं मुतासिर थी रहियूं आहिनि, माण्हुनि जा ॿिया नुक़सान थी रहिया आहिनि, उनजो बि कुझु ज़िक्र फ़िक्र मुंहिंजे ख़्याल आहे इलाही सारा तर्जुमान अथनि, भले CM साहिब न करे, उन्हनि खे कुझु कमु त करणु खपे उन्हनि खे। अच्छा, इहा त स्टार्क रियलिटी आहे न असांजे तक़रीबन, चलो कुझु इलाइक़नि में त मतिलबु, पर मेजॉरिटी इहा शइ सिंध में कुझु ज़्यादा आहे। बलूचिस्तान में त चलो ब्लैकआउट आहे, अॼु बलूचिस्तान हाई कोर्ट ऑर्डर बि ॾिनो इंटरनेट खे बहाल करण जो, पर न सिंध में त काफ़ी अरसे खां ॾियणु, माना इहा हिकिड़ी ॾियणु सिचुएशन त जॾहिं बि मतिलबु सिंध सरकार कंपेल थी आहे कुझु अगरि रिस्पॉन्ड करण लाइ, त मोर और लेस उहो कराची जे इर्द गिर्द ई मुर्दो फिरंदो। हा, बसि कराची जी थोरो लाचार सवाई थींदी आहे, ऐं न थियणु खपे, बिल्कुलु हिते रहूं था, पंहिंजो शहर आहे, असांजी गादी वारो शहर, लेकिन सॼी सिंध जी ओतिरो ई लाचार हुजणु खपे मुंहिंजे ख़्याल आहे। ऐं हिन हवाले सां सिर्फ़ु हीअ त बरसाति अलाह कंदो ख़ैर सां हीअ स्पेल गुज़री ईंदो, ॿिया खोड़ प्रॉब्लम्स आहिनि जेके हाणे चवनि था त धाड़ियल ख़तमु थी विया आहिनि। मूं त अञा ताईं कंहिं अहिड़े इनकाउंटर जी या हिन जी ख़बर न पढ़ी आहे त की फलाणो गैंग ख़तमु थी वियो आहे, फलाणो गैंग ख़तमु थी वियो आहे, पोइ शायदि उहो तौबा ताइब करे घर वेही रहिया आहिनि या रिटायर थी विया आहिनि धाड़ियल, त मूंखे ख़बर न आहे। लाइकवाइज़ हीअ जेको ड्रग्स जो इशू आहे, लाइकवाइज़ सो मेनी इशूज़, उहो किथे बि को अहिड़ी वॾी हिकिड़ी ख़बर सुठी मूं IG सिंध जी पढ़ी अॼु अख़बार में, इफ़ ही स्टिक्स टू इट, ऐं IG साहिब जा हुकुम हेठि मञनि था, त हाणे कारोकारी जे केस में जेको आहे उहो मदियत जेका FIR कटिबी, उहो रियासत जी यानी SHO कटींदो। इहो कानून पास थियल आहे असां वटि, पोइ अलाए छो नथा कनि, अलाए छो न कंदा आहिनि। चलो हाणे IG साहिबु चयो आहे, शायदि SHO खे ख़बर पए मथां। इहो हिकिड़ो थोरो हिकिड़ी हीअ जेको असां वटि फ़रसूदा ऐं वहियात हिकिड़ा रस्मूं आहिनि, उन में हिकिड़ी ही डिफरेंट शइ ॿुधण लाइ मिली, उमेद अमल थिए। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम में दौर ॾियां।